Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. पंजाब असेंबली जो अहम इजलास शुरू थियण खां अॻु छिकताण MPA जे एहतजाज बाद असेंबली जो सुबुह खां बंदि पियल दर खुली वियो। स्पीकर परवेज़ इलाही काफ लीग ऐं PTI जे 100 मेंबर्स सां गॾु असेंबली पहुतल। पीपल्स पार्टी नवाज़ लीग ऐं हमज़ा शहबाज़ जा हामी मेंबर्स बि असेंबली पहुची विया। असेंबली ॿाहिरां पुलिस जी वॾी नफ़री मुक़रर। कवरेज लाइ पहुतल मीडिया नुमाइंदनि जी असेंबली में दाख़िला ते पाबंदी। अॼोके इजलास जी एजेंडा में स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर ख़िलाफ़ बेएतमादी रिथ ते बहस शामिल। लोटन जे अंजाम ते पहुचण बाद असांजे मेंबर्स जो अंगु वधी वियो आहे। को बि माउ जो लाल कानून साज़ी खां नथो रोके सघे। स्पीकर परवेज़ इलाही असेंबली ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु असेंबली जी कार्रवाई हर सूरत में थींदी। हुकूमती फसाईअ जो ॼमी मुक़ाबिलो कयो वेंदो। आउं अॼु बि वॾी वज़ारत जो उम्मीदवार आहियां। नंबर्स घटि हुजण सबबि पीउ पुटु रोज़ नवां टिकसाट घड़े रहिया आहिनि। पंजाब असेंबली जो इजलास शुरू थियण खां अॻु लाहौर पुलिस पार्लियामानी मामलनि जे DG राय मुमताज़ खे गिरफ़्तार करे वरितो। अणॼातल हंध मुंतक़िल। असेंबली जे सेक्रेटरी मोहम्मद ख़ान भट्टी ऐं सेक्रेटरी कोऑर्डिनेशन इनायतुल्लाह लख जे घरनि ते बि छापा। असेंबली DG सेक्रेटरी ऐं सेक्रेटरी कोऑर्डिनेशन ख़िलाफ़ केस दाख़िल। नवाज़ लीग जे MPA अशरफ रसूल असेंबली अमलदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो। असेंबली जे सेक्रेटरी जो चवणु आहे त संदन ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। गिरफ़्तारी जे ख़ौफ़ खां असेंबली जा दर बंदि करे छॾिया हुआ। सिंधु दरिया में पानी जी संगीन खोट बरक़रार। पानी जी मजमूई खोट 52.1% रिकॉर्ड। पानी खोट गुडू वटि 76%, सखर वटि 36.7% ऐं कोटड़ी बैराज ते 69.1% थी वई। कोटड़ी बैराज खे 21,700 मां रुगो 6,703 क्यूसिक पानी मिलियो। गुडू बैराज वटि पानी जी आमद 66,863 ऐं छोड़ 62,310 रिकॉर्ड। सखर बैराज वटि पानी जी आमद 44,381 ऐं छोड़ 16,500 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। सिंध लाइ पानी लॉसिस जी शरह 28 मां वधाए 38 ऐं पंजाब लाइ 25% कई वई। तरबेला डैम अॼु शाम ताईं डेड लेवल ते पहुची वेंदो। इरसा तर्जुमान जो चवणु आहे त स्कर्दू में गर्मीपद घटिजण सबबि ग्लेशियर्स नथा पिघिड़जनि। सिंध में पानी जे संगीन बहरान सबबि कैनाल्स, शाखुनि ऐं वाहुनि जा पेट सुकी विया। पानी न मिलण सबबि फसल सुकी विया ऐं ज़रई ज़मीनूं सुकी ठोठ थी वयूं। रानीपुर, सन, नौशेरो फिरोज़, सखर, टंडवादम, गुपचाणी ऐं जोही में एहतजाज। तंगवाणी, फैज़गंज ऐं हिंगोरजा में मुज़ाहिरा। दादू में कलमधड़नि जो ज़रई ऐं पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाज। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त हिक पासे पंजाब सिंध जे पाणी ते धाड़ो हणी रहियो आहे, ॿिए पासे सिंध में आपाशी अमलदार पुछड़ी ते आबादगारनि जो पाणी बासर ज़मींदारनि खे विकिरो कनि था। शाखुनि ऐं वाहुनि में पाणी जी शफ़ाफ़ विरछ यकीनी बणाए मुआशी क़त्लेआम बंदि करण जो मुतालबो। सिंध में 2013 दौरान NTS टेस्ट पास कंदड़ उम्मीदवार ऑफर लेटर न मिलण ऐं 2018 में कॉन्ट्रैक्ट ते भर्ती थियल उस्ताद पको न थियण ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणिजी विया। सखर, नवाबशाह, डोकरी, मोरो, कंदकोट ऐं खैरपुर में मुज़ाहिरा। लाड़काणो, मटियारी, पनवाकिल, फैज़गंज, मीरपुर ख़ास, उमरकोट, सोबोदेरो ऐं ॿियनि शहरनि में बि एहतजाज।
मुज़ाहिरीन जो चवणु आहे त IBA टेस्ट पास उम्मीदवारनि खे एडजस्ट करण लाइ रोज़ नयूं पॉलिसीज़ जोड़ी वञनि थियूं। ॿिए पासे NTS पास उम्मीदवारनि खे अञा ताईं ऑफर लेटर नाहिनि मिलिया। कॉन्ट्रैक्ट ते भर्ती उस्तादनि खे बि पको नथो कयो वञे। मुज़ाहिरीन तरफ़ां मुतालबा मंज़ूर न थियण जी सूरत में CM हाउस अॻियां धरणे जो चिता। कंबर वेझो ॻोठ बहादुर अली चांडियो में कारह तकरार तां सोटरनि में झेड़े दौरान नौजवान आसिफ चांडियो मारिजी वियो। फायरिंग में मक़तूल जो नंढो भाउ आतिफ मरड़िंग। वारसनि जो चवणु आहे त जवाबदार मुजाहिद चांडियो नौजवान खे पंहिंजी ज़ाल सां कारह जो इल्ज़ाम मढ़े क़त्ल कयो आहे। जवाबदार कुझु ॾींहं अॻु कारह जो इल्ज़ाम मढ़े पंहिंजी ज़ाल सनम खे बि क़त्ल कयो हो। जवाबदार हेल ताईं पुलिस जी पकड़ में न अची सघियो। मुझे बच्चे सां एॾो वॾो वाक़ियो थी चुको आहे। बेदर्दी सां हुनजो क़त्ल कयो वियो आहे। पुलिस असां मुतमइन आहियूं, एतिरा न आहियूं जेतिरा हुजणु खपे, छो जो पुलिस पंहिंजी कार्रवाई सही तरीक़े सां नथी करे पई। असांखे त चए थी पई त असां जवाबदार फौरन गिरफ़्तार कंदासीं, वरी को थोरी तदाइब करे छॾे थी। असां पुलिस जी जांच में बिल्कुलु मुतमइन आहियूं। जेको मुंहिंजे बच्चे सां थियो वियो आहे, शायदि कंहिंजे बच्चे सां थिए त उन्हनि खे ख़बर पए। ज़ुल्म न आहे, हिकिड़े मासूम सां मानी वठण जे लाइ ॿाहिरि निकितो, एतिरो ज़ुल्म थिए थो। अॼु 8 ॾींहं मुंहिंजे बच्चे खे कोई इंसाफ़ न ॾिनो आहे, कोई कातिल पकड़िया न आहिनि। छो पुट जो कातिल मुंहिंजे साम्हूं सरेआम लटकायो वञे, जीअं ज़ैनब खे इंसाफ़ मिलियो ईअं मूंखे इंसाफ़ मिले। इंतिहा दर्जे माना बेसी जंहिंखे चइजे आला अमलदारनि जी, आला अफ़सरनि जी हिन वक़्त ताईं असां ॾे को लड़ी न आयो आहे। मलीर जे इलाइक़े मारवी ॻोठ में नीगर के बदफेलीअ बाद बेदर्दी सां क़त्ल कंदड़ जवाबदार। एक हफ़्तो गुज़रण बावजूद पुलिस की पकड़ खां आजा। शाह लतीफ़ टाउन पुलिस शहरनि हथां सोगो थियल जवाबदार खां पुछागाछा ताईं महदूद। वारसनि तरफ़ां पुलिस की जांच ते बेएतमादी ज़ाहिर। नीगर के वालदेन जो चवणु आहे त रोज़ जीअं उहे मरूं था, पुलिस जवाबदारनि खे बचाइण जा सांभा करे रही आहे। मलीर जा चूंडियल नुमाइंदा ऐं सुजाण धुरियूं भी ख़ामोश तमाशाई बणियल। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खां नोटिस वठी इंसाफ़ की अपील। नीगर शाकिर सेठार के बदफेलीअ बाद बेदर्दी सां क़त्ल करे लाश लाइब्रेरी में उछलियो वियो हो। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हमारे थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां पोइ।